नाज़रीन, बदीन में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुनासिबत सां निकिरंदड़ रैलियुनि जे रस्तनि ते सफ़ाई सुथराई न हुअण सबबि रैलीअ में शरीक आशिकान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां इंतज़ामिया ख़िलाफ़ बदीन प्रेस क्लब आॾो सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था इमरान अब्बास जी हिन रिपोर्ट में। ज़िले बदीन जे हर नंढे वॾे शहर में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुनासिबत सां पहिरीं रबीउल अव्वल खां रैलियुनि जलसनि ऐं जुलूसनि जो आगाज़ थी वेंदो आहे। हिन भेरे इंतज़ामिया पारां रैलियुनि जे रूटनि ते सफ़ाई सुथराई जो बहितर निज़ाम न करणु, स्ट्रीट लाइट्स न लॻाइण समेत सिक्योरिटी ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ तंज़ीमात अहले सुन्नत पारां बदीन प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन ई मौक़े ते रैली जी अॻुवाणी कंदड़ साईं हाफ़िज़ मेमण समेत ॿियनि उलमान जो चवणु हो त इंतज़ामिया असां सां कंहिं बि क़िस्म जो ताउन करण लाइ तयारु न आहे। जश्न विलादत बा सआदत की खुशी में आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत में ये रैलियों कढी वेंदियूं आहिनि बदीन शहर में, लेकिन रोडनि ते न का सफ़ाई आहे ऐं पाणी बारिश त ख़तमु थी वई आहे, उनखां सवाइ नालियुनि जो पाणी गंदो चारों तरफ़ असांजो जेको आहे। असीं बज़ में अंजुमन गौसिया खां निकिरंदा आहियूं ऐं असांजो वरी उते एंड थींदो आहे शाह लतीफ़ रोड, शहबाज रोड, हैदराबाद रोड। इंतज़ामिया को बि तावन न कयो आहे, न को लाइटिंग जो को मसइलो आहे। स्ट्रीट लाइटूं जेके बंदि लॻियूं पियूं आहिनि, ऊंदाही में असांजूं रैलियूं निकिरी रहियूं आहिनि ऐं ट्रैफ़िक सिपाही सिर्फ़ु हिकिड़ो ट्रैफ़िक सिपाही आहे, उहो बि असां सां गॾु जुलूस में हली रहियो आहे। एहतजाज में शरीक आशिकान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुतालबो कयो त रोज़ाना जी बुनियादनि ते रैली जे रूटनि तां सफ़ाई सुथराई करे, स्ट्रीट लाइट्स लॻाए जुलूसनि ऐं रैलियुनि खे सिक्योरिटी फ़राहम कई वञे।